इतनी फायदे में आ चौंदा मर्द पढ़ो तो फर्द पढ़ो औरत पढ़ी तो घर पढ़ो छो त जॾहिं ॿार नंढो ॼमंदो आहे उहो घरों तरतीब वठी निकिरंदो आहे ऐं असीं तव्हांजे इदारे मां एतिरा मोटिवेट आहियूं। अलाह ॾिसे थो साईं समीक साहिब तव्हां सां एतिरियूं मोहबतियूं आहिनि जीअं माउ जूं पंहिंजे बचनि सां हूंदियूं आहिनि ऐं एतिरो बिलीव एतिरो भरोसो कयो वेंदो आहे जेतिरो ज़िंदगी जो मौत ते आहे। ऐं तालीम हिकु इंसान खे इंसान बणाए थी। नंढड़ो हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में आयो आहे पुराणे टाइम में मां पढ़ियो किताब में त हिकु वालिद साहिबु हुयो जेको ड्यूटी कंदो हुओ। उन पंहिंजे पुट खे चयो तंग न कर मूंखे मां ड्यूटी खां मोटी आवां थकी पियो आहियां अॼु ॾींहुं छॾ मां शाम मोटी ईंदो आइस्क्रीम खाराईंदो। जॾहिं नंढो ॿारु स्कूल वियो उहो मोटी आयो त उन थेलो रखी करे दर ते बीह रहियो मानी बि न खाए पियो चए अबू चयो आहे आइस्क्रीम खाराईंदो मां हिते ई आहियां काॾे बि न वेंदो। अक्सर करे नंढे ॿारनि जी एतिरी इज़त हूंदी आहे। जॾहिं वापसि आयो त घरवारी चए मां थकी पियो आहियां मूंखे कमु करिणो आहे कंप्यूटर ते इहो वग़ैरह करिणो आहे चए नंढो ॿारु जॾहिं आयो आहे इहो हिते ई बीठो आहे मानी बि नथो खाए आइस्क्रीम जी ख़ुशी में आइस्क्रीम खाराए चए मां घणो थकल आहियां। अंतु औलाद नंढो ॿारु त दादरा हूंदा आहिनि उनखे का ख़बर न हूंदी आहे अनजाण हूंदा आहिनि चवंदा आहिनि नंढे ॿार जो अनपढ़ जो कॾहिं बि ॾुख न कबो आहे छो त बेख़बर हूंदा आहिनि। जॾहिं उन ॿार उनखे तंग कयो त पोइ हिकिड़ो नक्शो हुयो उनखे नंढड़े ॿार खे फाड़े ॾिनो। उन में दुनिया जा नक्शा ठहियल आहे हिकिड़े पासे इंसान जो फोटो ठहियो हो हुन पासे खां इंसान जो फोटो हो हिन पासे खां दुनिया जा नक्शा ठहियल आहे उहो फाड़े टुकड़ा करे उन नंढड़े ॿार खे ॾिनई चए जेतिरे ताईं तूं हुनखे गॾु मां कमु करे वठां पोइ तोखे आइस्क्रीम खारायां थो। हुन सोचियो हाणे नंढड़ो ॿारु आहे खेॾी खेॾी इहो थकी पवंदो सुम्ही पवंदो मां पंहिंजो कमु करे वठंदुमि। 5 मिंट गुज़रिया उहो नंढड़ो नक्शो खणी आयो ॾिठई त नक्शो सॼो ठहियल आहे पर उहो सॼो बराबरि हुयो जीअं लॻणु खपे आहे उनखे सॼो इहो पर्चो ठहियल हो। नंढड़े खे चई मां तोखे आइस्क्रीम हिकु ख़बर खाराईंदुमि ॿुधाए नक्शो कंहिं ठाहियो हूंदी चए बाबा मां पाण ठाहियो आहे चए तोखे 3 आइस्क्रीम मां खाराईंदुमि मूंखे ॿुधाए नक्शो कंहिं ठाहियो हूंदी चए बाबा मां पाण ठाहियो आहे चए तोखे 5 6 10 खाराईंदुमि चए भला ठाहियो त थी इहो कीअं ठाहियो थी चए बाबा मां नक्शनि ते त न त कयो हुन पासे हिकु इंसान जो फोटो आहे मां उहो इंसानु कढियो आहे सॼी दुनिया कढी वई आहे